खबर शामिल कयूं पिया मीरपुर साकिरू खां। मीरपुर साकिरे शहर में पब्लिक हेल्थ खाते की नाअहलीअ सबब शहर में रमज़ान शरीफ के बाबरकत महीने में पानी सप्लाई बंद। रोज़ेदार ऐं निमाज़ी सख्त परेशान। पब्लिक हेल्थ खाते की नाअहलीअ सबब तालका हेडक्वार्टर मीरपुर साकिरे शहर में गुज़िरियल 2 ॾींहनि खां पानी सप्लाई बंद। रोज़ेदार ऐं निमाज़ी सख्त परेशान। उन सिलसिले में शहरन कादिर जूने जो अयाज उमरानी अमीन समूह ऐं ॿियनि साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त रमज़ान शरीफ के बाबरकत महीने में पब्लिक हेल्थ खाते जा अमलदार नाअहलीअ जे करे 2 ॾींहनि खां शहर में पानी सप्लाई बंद है। उन्हनि जो त हेड़ी वॾी बजट हुजण बावजूद शहरी पानी फुड़े लाइ तरसी रहिया आहिनि। उन्हनि डिप्टी कमिश्नर ठट्टो ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त शहर में पानी सप्लाई बहाल करे शहरनि जूं परेशानियूं ख़त्म कयूं वञनि। रिपोर्ट कर रहा है परवेज़ अयाज अली गब्बोल, बे न्यूज़।